ओम शांति। हाणे हिकु कहाणी जीअं मन जी जेका मन जी शक्ति सम्झे। हाणे हिकु आखाणी जेका मन जी शक्ति सम्झाए थी। हिकु राजा हो ऐं हिन जो हिकिड़ो दोस्त। मित्र जंहिंखे चंदननि जी लकड़ियुनि जो व्यापार हो। ॿिन्ही में घणी गहरी दोस्ती हुई। हिकु ॾींहुं व्यापारी गोडाउन में वियो ऐं ॾिठईं घणेई चंदन जूं लकड़ियूं। सोचण लॻो, हेतिरी मुंहिंजियूं लकड़ियूं केरु खरीदो? मुंहिंजी त पूंजी अटकिजी वई आहे। सोचींदे मन भटकिजी वियो ऐं अचानक हिकु नेगेटिव वीचार आयो। जेकॾहिं राजा मरी वेंदो त इहे लकड़ियूं कमु ईंदियूं। बसि हिन खे इते ई खेल शुरू थी वियो। रोज़ सोचणु लॻो, राजा मरे त कीअं? धीरे धीरे निंड गायब, मन अशांत, चेहरो बदिलजी वियो। जॾहिं राजा सां मिलंदो हो त प्यार न रहंदो हो। वीचारनि जी लहर राजा तक बि पहुती। हाणे राजा बि परेशान। ॿिन्ही मित्रनि में बिना सबबु परेशानी। छो? हिकु निगेटिव वीचार। हिकु ॾींहुं व्यापारी टुटियो। ऐं सभु सच चयाईं। राजा बि चयो, मुंहिंजे मन में बि तव्हांजे लाइ नेगेटिव वीचार आयो। ॿिन्ही माफ़ी मांगी। राजा चयो, हाणे इन्हनि लकड़ियुनि सां जन जो कल्याण कंदासीं। व्यापारीअ सभु दान करे छॾियो ऐं ॾिसो, मन शांत, रिश्ता मिठा ऐं जीवन हल्को। इहो ई आहे वीचारनि जी शक्ति। हिकु लाइन, वीचार दुनिया बदिलनि था। हालति साॻियूं ई रहनि थियूं। ॿाहिरि कुझु न बदिलजे थो, सिर्फ़ु वीचार बदिलजनि था ऐं जीवन बदिलजी वञे थो। ओम शांति शांति शांति।